तासुर ज़हनियत इब्न हयात पंवर। इहा कमीस अॻे जी त वरतल न आहे। न साईं, अव्हां वटि अचण खां पोइ वरिती अथमि। नौकर पंहिंजी नई कमीस ॾांहुं निहारे ख़ुशि थी वरंदी ॾिनी। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं नौकर जे मथे ते पियल नई टोपी ते नज़र पवंदे सेठ हैरत मां पुछियो, इहा टोपी शायदि हाणे वरिती अथई? जी साईं, नौकर जो जवाबु ॿुधी सेठ ख़ामोश थी वियो। नौकर खे सेठ वटि नौकरी कंदे 6 महीना थिया हुआ। इन अरसे में सेठ हिकु ॿियो नओं दुकान बि खोले चुको हो। हिकु ॾींहुं सुबुह जो सवेर सेठ जीअं दुकान ते मथे चढ़ी पंहिंजे पेरनि मां बूट लाथो त हिकदमि संदसि निगाह भर में पियल हिकु नई चपल ते वञी पई। ॾिसण सां बाहि थी वियो ऐं नौकर खे रड़ करे चयईं, ॿध टपड़, ॿिया 6 महीना रहे त असांजा लाह कढी छॾींदे। 8 सेप्टेम्बर 1959।